केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 4 नामियाती मुरक्कबन जा फार्मूला ऑर्गेनिक कंपाउंड्स फार्मूला आया केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे ऑर्गेनिक कंपाउंड्स फार्मूला नामियाती मुरक्कबन जा फार्मूला रिप्रेजेंटेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स जी नुमाइंदगी Though the oxides of carbon, like carbon monoxide and carbon dioxide, carbonates, bicarbonates, and carbides, are also carbon compounds. जेतोणीक कार्बन जा ऑक्साइड्स मिसाल जे तौर ते कार्बन मोनोऑक्साइड या कार्बन डाइऑक्साइड कार्बोनेट्स बाइकार्बोनेट्स या कार्बाइड्स पिण कार्बन कंपाउंड आहिनि दे आर नॉट ट्रीटेड एज ऑर्गेनिक कंपाउंड्स इन्हनि खे असीं नामियाती मुरक्कब न चवंदा बिकॉज देयर प्रॉपर्टीज़ आर क्वाइट डिफरेंट फ्रॉम दोज ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स छो त इन्हनि जूं जेके ख़ासियतूं थियनि थियूं उहे नामियाती मुरक्कबनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ थींदियूं आहिनि ईच ऑर्गेनिक कंपाउंड हैज़ स्पेसिफिक फार्मूला हिकिड़ी ख़ासियत उन्हनि जी इहा आहे त जेकी बि ऑर्गेनिक कंपाउंड आहिनि उन्हनि खे हिकिड़े ख़ासि क़िस्म जो फार्मूला हूंदो आहे देयर आर 4 टाइप्स ऑफ फार्मूला ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स नामियाती मुरक्कबनि जा फार्मूला 4 क़िस्मनि जा आहिनि नंबर पहिरियों आहे मॉलिक्यूलर फार्मूला ॿियो आहे स्ट्रक्चरल फार्मूला टियों आहे कंडेंस्ड फार्मूला ऐं चौथों आहे डॉट एंड क्रॉस फार्मूला मॉलिक्यूलर फार्मूला the formula which represents the actual number of atoms in one molecule of the organic compound is called the molecular formula. For example, molecular formula of butane is C4H10. अहिड़ा फार्मूला जेकी मालिक्यूल में मौजूद एटमनि जो मुकमल तादाद ॾेखारनि तन खे मालिक्यूलर फार्मूला चइजे थो मिसाल जे तौर ते ब्यूटेन जो मालिक्यूलर फार्मूला आहे C4H10 हाणे हिन में ॾिसो त एटमनि जो मुकमल तादाद ॾेखारियल आहे कार्बन जा घणा एटम 4 हाइड्रोजन जा घणा एटम 10 अहिड़े क़िस्म जे फार्मूला खे असां चवंदा मालिक्यूलर फार्मूला ब्यूटेन इज मेड अप ऑफ कार्बन एंड हाइड्रोजन एटम्स असांखे मालिक्यूलर फार्मूला मां एटमनि जे क़िस्म जी पिणु ख़बर पवे थी त ब्यूटेन जेको आहे उहो कार्बन ऐं हाइड्रोजन एटमनि जो ठहियल आहे इन जे ई फार्मूला खे ॾिसी करे तव्हांखे ख़बर पवंदी त ईच ब्यूटेन मॉलिक्यूल कंसिस्ट ऑफ 4 कार्बन एटम्स एंड 10 हाइड्रोजन एटम्स हर हिकु ब्यूटेन जो मॉलिक्यूल 4 कार्बन एटमनि ऐं 10 हाइड्रोजन एटमनि ते मुश्तमिल थिए थो ईअं ई असां जेकॾहिं पाणी खणूं त हुनजो पिणु मॉलिक्यूलर फार्मूला तव्हांखे मिलंदो H2O ग्लूकोज जो मॉलिक्यूलर फार्मूला मिलंदो C6H12O6 हाणे ॾिसो हिननि ही जेके मॉलिक्यूलर फार्मूलाज़ आहिनि उन्हनि जे अंदरि तव्हांखे एटमनि जो मुकमल तादाद मिलंदो ऐं एटमनि जो क़िस्म बि मिलंदो पर ॿियो थींदो आहे एम्पिरिकल फार्मूला सादो फार्मूलो चइबो आहे हुनखे हुनजे अंदरि तव्हांखे सादी निस्बत मिलंदी मिसाल जे तौर ते ग्लूकोज आहे त हुन जो फार्मूलो आहे एम्पिरिकल CH2O हाणे इहा सादी निस्बत आहे जॾहिं त हिन जो मॉलिक्यूलर फार्मूला असांखे इन्हनि एटमनि जो कुल तादाद थो ॿुधाए एम्पिरिकल फार्मूला इन कुल तादाद खे सादो करे पेश कंदो आहे C6H12O6 त हिन खे सादो कंदासीं त असांखे मिलंदो CH2O हाइड्रोजन परऑक्साइड H2O2 मॉलिक्यूलर फार्मूला आहे एम्पिरिकल फार्मूला इन खे सादो करे छॾींदो उहो आहे HO ईअं ई वरी जेकॾहिं बेंज़ीन ॾिसो त तव्हांखे मॉलिक्यूलर फार्मूला मिलंदो C6H6 पर हुनजो सादो फार्मूलो एम्पिरिकल फार्मूला आहे सिर्फ़ु CH नंबर ॿियो फार्मूलो आहे स्ट्रक्चरल फार्मूला हाणे स्ट्रक्चरल फार्मूला जे नाले मां ई थो ॿुधाए त हीउ अहिड़ो फार्मूलो हूंदो जेको असांखे कंहिं बि मुरक्कब जी स्ट्रक्चर उन जी बनावट ॿुधाईंदो त कीअं ठहियल आहे A structural formula of a compound represents the exact arrangement of the different atoms of various elements present in a molecule of a substance. A structural formula कंहिं मॉलिक्यूल में मौजूद मुख़्तलिफ़ अंसरनि जे एटमनि जी एक्चुअल तरतीब ॿुधाईंदो आहे मिसाल जे तौर ते ब्यूटेन आहे नॉर्मल ब्यूटेन में ॾिसो तव्हांखे ओपन चेन मिलंदी ऐं उहा सिधी हिकिड़ी ज़ंजीर मिलंदी तव्हांखे उन में ब्रांचिस बि कोन्हनि के नॉर्मल ब्यूटेन आहे कार्बन जा एटम हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि चारई ॿिए पासे ना आइसोब्यूटेन त हिते हाणे तव्हांखे छा हिकिड़ी ब्रांच मिलंदी 3 कार्बन जा एटम पाण में सिधा ॻंढियल आहिनि ऐं हिकिड़ी उन्हनि में ब्रांच लॻल आहे स्ट्रक्चरल फार्मूला जेको आहे उहो असांखे एटमन्स जी जेका एक्चुअल अरेंजमेंट आहे बीहक आहे उहा ॿुधाईंदो आहे मिसाल जे तौर ते मॉलिक्यूलर फार्मूला ऑफ बेंज़ीन छा आहे C6H6 पर स्ट्रक्चरल फार्मूला इहो ॿुधाईंदो त हे 6 कार्बन पाण में कीअं ॻंढियल आहिनि अल्टरनेट उन्हनि जे विच में डबल बॉन्ड मौजूदु आहे ऐं बाक़ी उन्हनि जो पाण में सिंगल बॉन्ड बि हूंदो हिकिड़ो बाॉन्ड उन्हनि जो हाइड्रोजन सां मौजूदु हूंदो
हाणे ही आहे उन्हनि जो बेंज़ीन जो स्ट्रक्चरल फार्मूला। त कार्बन जा इहे 6 एटम कीअं ॻंढियल आहिनि, हाइड्रोजन जा 6 एटम उन्हनि जा कीअं मिलियल आहिनि। In a structured formula, single bond is represented by a single line, a double bond by 2 lines, and a triple bond by 3 lines between the bonded atoms. Structured formula जे अंदरि हिकिड़ो बॉन्ड हिकिड़ी नंढड़ी लीक सां ज़ाहिर कबो आहे, ॿीणो बॉन्ड ॿिनि नंढनि लकीरुनि सां ऐं टीणो बॉन्ड वरी टिनि नंढनि लकीरुनि सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। Organic compounds may have same molecular formula but different structural formula. नामियाती मुरकबनि जे अंदरि ईअं थी सघे थो त कुझु मुरकबनि जो मॉलिक्यूलर फार्मूला साॻियो हुजे पर उन्हनि जो स्ट्रक्चरल फार्मूला अलॻि अलॻि थींदो। मिसाल जे तौर ते हाणे ब्यूटेन आहे, इहो असांजो नॉर्मल ब्यूटेन आहे। नॉर्मल ब्यूटेन तव्हां लिखंदो त बि लिखंदो C4H10, इहो थियो नॉर्मल असांजे ब्यूटेन जो मॉलिक्यूलर फार्मूला। आइसोब्यूटेन जो नॉर्मल फार्मूला असांजो मॉलिक्यूलर फार्मूला छा थींदो, साॻियो ई C4H10। इहे असांजा मॉलिक्यूलर फार्मूला आहिनि, नॉर्मल ब्यूटेन लाइ बि साॻियो, आइसोब्यूटेन लाइ बि साॻियो, पर स्ट्रक्चरल फार्मूला ॿिन्ही जो ॾिसो चेंज आहे। ही स्ट्रक्चरल फार्मूला आहे नॉर्मल ब्यूटेन जो, ही स्ट्रक्चरल फार्मूला आहे आइसोब्यूटेन जो, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। नंबर 3 क़िस्म आहे कंडेंस्ड फार्मूला, ॻुत्यल फार्मूलो। The formula that indicates the group of atoms joined together to each carbon atom straight chain or a branch chain is called the condensed formula. अहिड़ो फार्मूला जंहिंमें शाखुनि खे सिधी खुलियल ज़ंजीर में ज़िम करे लिखबो आहे ऐं बांड खे पिणु बग़ैर लकीर जे ज़ाहिर कबो आहे, उनखे ॻुत्यल फार्मूला या कंडेंस्ड फार्मूला चइजे थो। मिसाल जे तौर ते नॉर्मल ब्यूटेन आहे, तव्हां ॾिसो त उनमें तव्हांखे हिकिड़ियूं शॉर्ट लाइन्स नज़र कोन ईंदियूं, नो शॉर्ट लाइन्स फॉर बॉन्ड्स, ॻुत्यल हूंदो, पाण में मिलियल हूंदियूं शयूं। ऐं उनमें छा थींदो, जेका शाख हूंदी, मिसाल जे तौर ते आइसोब्यूटेन आहे, उनमें जेका शाख हूंदी उहा पिणु स्ट्रेट चेन में ई ब्रैकेट में बंदि करे असां लिखी छॾींदा आहियूं। मिसाल जे तौर ते हाणे ॾिसो त CH3CH ब्रैकेट CH3CH3, हाणे जेको ब्रैकेट में ॾिनल असांजी हिकिड़ो मिथाइल ग्रुप आहे उहो असल में तव्हांजी ब्रांच आहे, पर जीअं त ॻुत्यल फार्मूला आहे तंहिंजे करे स्ट्रेट चेन में ब्रांचिस खे पिणु लिखियो वेंदो आहे। इन में शॉर्ट लाइन्स बॉन्ड्स वारियूं जेके हूंदियूं रिप्रेज़ेंटेशन लाइ उहे न ॾिनियूं वेंदियूं। ऐं ॿियो, each structural unit includes subscript for atoms. हर हिकु स्ट्रक्चरल जेको यूनिट आहे उन में सबस्क्रिप्ट ॾिनल हूंदी, लिखत जंहिंमें एटमनि जो तइदादु मिलियल हूंदो। हाणे हिते हाइड्रोजन जा 3 एटम आहिनि, हाइड्रोजन जा 3 एटम आहिनि, उहे हेठां सबस्क्रिप्ट में ज़ाहिर थियल हूंदो आहे। नंबर 4 क़िस्म आहे इलेक्ट्रॉनिक और डॉट एंड क्रॉस फार्मूला। इलेक्ट्रॉनिक या डॉट ऐं क्रॉस फार्मूला। The formula which shows the sharing of electrons between various atoms in one molecule of the organic compound is called dot and cross formula or electronic formula. अहिड़ा फार्मूला जिन में सिर्फ़ वैलेंस इलेक्ट्रॉन टुबकनि ऐं मधीननि जी सूरत में ॾेखारियल हूंदा आहिनि, तिन खे इलेक्ट्रॉनी या डॉट स्ट्रक्चरल फार्मूला सॾियूं था। मिसाल जे तौर ते ॾिसो कार्बन आहे, हाणे ही जेके 3 डॉट आहिनि इहे असांजा कार्बन जा एटम था ज़ाहिर थियनि, ऐं ॿियो ही जेके वरी क्रॉस जो आहे इहे हाइड्रोजन जा एटम आहिनि। हेॾां ही कार्बन आहे, उन जा ही जेके 3 आहिनि इहे असांजा डॉट कार्बन जा एटम आहिनि, ही क्रॉस जेको आहे कार्बन जो एटम आहे। हाणे इलेक्ट्रॉनी विरासत जेका आहे उहा पिणु ज़ाहिर थिए थी त ही हाइड्रोजन जो एटम हिकिड़ो, कार्बन जो हिकिड़ो, इहे पाण में ॿई हिकिड़ो सिंगल कोवेलेंट बॉन्ड ठाहिनि था। हेॾां ही कार्बन जो ही एटम आहे, हिन कार्बन जो ही एटम आहे, इहे ॿई पाण में हिकु हिकु इलेक्ट्रॉन विराए करे सिंगल हिननि कोवेलेंट बॉन्ड ठाहियो आहे। यानी उन्हनि जा वैलेंस इलेक्ट्रॉन क्रॉस जी सूरत में या डॉट जी सूरत में ॾेखारियल हूंदा आहिनि, इलेक्ट्रॉनिक तरतीब ॾेखारियल हूंदी आहे। अहिड़े क़िस्म जे फार्मूला खे असां चऊं था इलेक्ट्रॉनिक और डॉट एंड क्रॉस फार्मूला। पाण पंहिंजे अॼोके वीडियो लेक्चर में असां हाइड्रोकार्बन्स खे ज़ाहिर करण जा मुख़्तलिफ़ फार्मूला पढ़ियासीं, जिन में असां मॉलिक्यूलर फार्मूला जी ॻाल्हि कईसीं। हाणे मॉलिक्यूलर फार्मूला ॾिसो, मीथेन जो छा आहे CH4, इथेन जो C2H6, प्रोपेन जो C3H8, ईअं ब्यूटेन जो बि साॻे ई तरीक़े सां फार्मूलो लिखियल आहे। इन्हनि फार्मूला में तव्हां ॾिसो त हिकु जहिड़ा इहा आहे त हिननि में तव्हांखे टाइप ऑफ एटम्स ऐं उन्हनि जो नंबर तव्हांखे मिलंदो। कहिड़ा आंसर आहिनि, कार्बन हाइड्रोजन, घणा घणा आहिनि, हिकिड़ो एटम कार्बन जो, 4 एटम हाइड्रोजन जा। इथेन में कहिड़ा आंसर आहिनि, कार्बन ऐं हाइड्रोजन, घणा घणा आहिनि, 2 ऐं आहिनि 6। हाणे ॿियो जेको फार्मूला असां पढ़ियोसीं उहो हुयो स्ट्रक्चरल फार्मूला। स्ट्रक्चरल फार्मूला वरी मॉलिक्यूलर फार्मूला खां थोरो एडवांस हूंदो आहे। स्ट्रक्चरल फार्मूला में असां इहा मालूमात हासिल कंदा आहियूं त हाउ एटम्स आर कनेक्टेड। मॉलिक्यूलर फार्मूला में हुयो CH4, हिकिड़ो तनासुब हुयो ऐं क़िस्म मिलियल हुया एटमनि जा।
पर हिते ॾेखारियल आहे त ॾिसो कार्बन कहिड़े तरीक़े सां इन्हनि चइनि हाइड्रोजन सां बांडेड आहे। हाणे इनखे असां फुली तौर ते ईअं खोले बि लिखंदा आहियूं ऐं वरी सिंप्लीफाई बि करे वेंदा आहियूं उन्हनि खे। टियों जेको आहे असांजो उहो आहे कंडेंस फार्मूला। कंडेंस फार्मूला में थोरी घणी बांडिंग जी ख़बर पए थी। मिसाल जे तौर ते ॾिसो, हेॾां छा आहे H असांजो आहे 3, हेॾां H3, विच में ॿ कार्बन आहिनि, यानी हे टे हाइड्रोजन हिन कार्बन सां बांडेड आहिनि ऐं हे टे हाइड्रोजन हिन कार्बन सां बांडेड हूंदू ऐं ही कार्बन हिन सां बांडेड हूंदी। हाणे हिते हिन वांगुरु खुलियल हर हिकु बॉन्ड कोन्हे को लिखियल, पर थोरी घणी सिंपल बॉन्ड्स जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उहा ज़ाहिर कयल आहे। इन्हनि खां अलावा असां जेको चोथों क़िस्म पढ़ियोसीं फार्मूला जो, उहो आहे क्रॉस एंड डॉट इलेक्ट्रॉनिक फार्मूला। क्रॉस एंड डॉट इलेक्ट्रॉनिक फार्मूला, ये ॿ निशानियूं इस्तेमालु थियल आहिनि न, क्रॉस मंदिणी वारी निशानी ऐं डॉट टुबके वारी निशानी। इहे वैलेंस इलेक्ट्रॉननि खे ज़ाहिर कनि था। हिनखे लुईस स्ट्रक्चर पिणु चइबो आहे। हिन जो फ़ाइदो इहो आहे त वैलेंस इलेक्ट्रॉन ज़ाहिर थींदा आहिनि। कार्बन जा घणा वैलेंस इलेक्ट्रॉन आहिनि? हे 4 ऐं हाइड्रोजन जो घणो आहे? 1, हिन हाइड्रोजन जो 1। ईअं असांखे क्रॉस एंड डॉट इलेक्ट्रॉनिक फार्मूला में बॉन्ड बि ज़ाहिर थींदा आहिनि ऐं वैलेंस इलेक्ट्रॉन पिणु ज़ाहिर थींदा आहिनि। असांजो जेको वीडियो लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।